इज़त व एहतराम असां सभिनी जो वॾो भाउ पेटीएलएफ जो साबिक़ु मरकज़ी अॻुवाण साबिक़ु हैदराबाद डिवीज़न जो सदर साईं अब्दुल फताह काके पोटो साहब ऐं साईं अब्दुल ख़ालिक भंगवार साहब साबिक़ु चेयरमैन इलेक्शन कमीशन पेटीएलएफ सिंध साईं बादल दल साहब ऐं पिंडाल में वेठल सभु दोस्त अॼोकी महफ़िल जो मेज़बान साईं अतीक रहमान सोलंगी साहब मुंहिंजो अवां सभिनी खे सलाम। सभ खां पहिरियां ई त मां साईं अतीक रहमान सोलंगीअ जो तमामु घणो थोराइतो आहियां, शुक्रगुज़ार आहियां, मशकूर ऐं ममनून आहियां जो असांजी कल्ह पाण में इहे सलाह थी, ईअं खिलंदे खिलंदे अञा अहिड़ो को माहौल तयारु बि न हो चवंदो मां हैदराबाद में आहियां, मां जो हैदराबाद में बि रोज़ो गरथा खोलियो, मां कराची खां अचां थो पियो, या सुभाणे रोज़ो साईं गुलमद वटि खोलियऊं या मां वटि खोलियऊं या तो वटि खोलियऊं, साईं चयो त मां रोज़ो तव्हां मां वटि खोलियो। थोरे सॾ ते हैदराबाद डिवीज़न जा जेके दोस्त हुया हम ख़्याल उनखे साईं घुरायो आहे ऐं असां सभु आया आहियूं, साईं ख़िदमत कई आहे, भली इफ़्तारी कराई अथई ऐं उमेदु आहे त साईं मानी बि अञा भली खाराईंदो, उन जो सभिनी जो इंतज़ारु आहे, साईं जा वॾा 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 एहसान। दोस्तो, ये पेटीएलएफ जी इलेक्शन जंहिंजी शुरूआति असां 2023 खां साईं अतीक रहमान सोलंगी ऐं मां हाजी शफ़ी मोहम्मद सठियो इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट खे ऐं पेटीएलएफ जी जेका साबिक़ा मरकज़ी बॉडी साईं गुलाम रसूल महर साईं गाज़ी खान जमाली साहब जंहिंजी जेका बॉडी हुई असां उन्हनि खे दरख़्वास्त ॾिनियूंसीं, छाकाणि त हिन जो जेको पीरियड पूरो पियो थिए तालकनि जो उहो 2023 जे अक्टूबर महीने जी 18 तारीख़ ते तालकनि जो पीरियड पूरो पियो थिए। असांजे पेटीएलएफ जे आइन में क्लियर लिखियलु आहे त इलेक्शन मुदो 6 महीना पूरे थियण खां अॻु में मरकज़ी बॉडी वर्किंग कमेटी जो इजलास घुराए इलेक्शन कमीशन जी चूंड कंदी, पर दोस्तनि न घुराई। उन खां पोइ जेको असांजो इदारो आहे, असां पंहिंजे दोस्त जेके असां वर्किंग कमेटी जा मेंबर हुयासीं उन्हनि ते मुश्तमिल दरख़्वास्तूं बि असां पेटीएलएफ जे मरकज़ खे ॾिनियूंसीं, पर उन्हनि असांजी दरख़्वास्तनि ते को बि गौर वीचार न कयो। असां मजबूरनि जेको असां जिते रजिस्टर्ड आहियूं इंडस्ट्री डिपार्टमेंट, असां उन्हनि खे दरख़्वास्त ॾिनियूंसीं 2023 खां वठी त बाबा तव्हां उनखे चओ त इलेक्शन वारे माहौल में अचनि, वर्किंग कमेटी जो इजलास घुराइनि, इलेक्शन कमीशन जी चूंड कनि, पर हुननि दोस्तनि ईअं न कयो। इंडस्ट्री डिपार्टमेंट अहिड़ा 4 लेटर 2023 जे 12 महीने ताईं दोस्तनि खे कढी चुकी, पर दोस्तनि को बि इजलास न घुरायो। उन खां पोइ दोस्तनि जनरल बॉडी घुराई, हाजी साहब मुंहिंजे ख़्याल में करबला वियल हो, सभु दोस्त असां उते वियासीं ऐं उते असां शिरकत कईसीं। उते हुननि इहा ॻाल्हि असां सां अॼु बि उहा वीडियो में पई हूंदी, क्लिप में पई हूंदी, क्लियर ॻाल्हि थी त असां 2024 जे जनवरी महीने में वर्किंग कमेटी जो इजलास घुराए इलेक्शन कमीशन जी चूंड कंदासीं। उन 2023 जे आख़िर में असां दोस्तनि खे वठी करे साईं गुलाम रसूल साहब वटि वियासीं, उनखे लिखत में दरख़्वास्त बि ॾिनीसीं त पंहिंजो इहे जनरल बॉडीअ में मुआइदो थियलु हुयो उन खे अमली जामो करायो, जनवरी में बाक़ी 2-3 ॾींहं पिया आहिनि, तव्हां लेटर कढो, जीअं असां जनवरी में लेटर कढंदासीं। वरी जनवरी जे 2 महीने वियासीं तॾहिं बि दोस्तनि लेटर न कढियो। पोइ सवली सिंधीअ में कहावत आहे त थकी जेका आहे उहा घेर ॻोल्हींदी आहे। पोइ असां इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट खे दरख़्वास्तूं ॾिनियूंसीं त असांजी जेका बॉडी आहे उनजो हाणे मुदो पूरो थींदो पियो वञे ऐं असांजे आइन खे उहो फॉलो न पिया कनि। हुननि खे चयो त वर्किंग कमेटी जो इजलास घुराइनि, वरी बि इंडस्ट्री डिपार्टमेंट हुननि खे लेटर कढियो, पर हुननि दोस्तनि इजलास न घुरायो। नेठि 21 अप्रैल 2024 ते मरकज़ी बॉडीअ वर्किंग कमेटी जो इजलास घुरायो। असांजे आइन में इहो क्लियर लिखियलु आहे त जॾहिं इलेक्शन कमीशन जी चूंड जे लाइ वर्किंग कमेटी जो इजलास थिए त सिर्फ़ु उहा हिकिड़ी एजेंडा हूंदी आहे त मरकज़ी इलेक्शन कमीशन जी चूंड कई वेंदी। हिननि चोथों नंबर एजेंडा रखी त मरकज़ी इलेक्शन जे बारे में मशवरो करणु। असां दोस्त सभु उते पहुतासीं, हाजी साहब असां चयोसीं त हे इलेक्शन कमीशन जी चूंड कोन कंदा। असां रिकोज़ेट इजलास जी दरख़्वास्त ठाहे खणी वियासीं ऐं दोस्तनि उते मुख़्तलिफ़ बहाना बि कया। 2 बजे वारो इजलास राति जो 8 बजे शुरू थियो, 8 बजे खां सुबुह जो 5 बजे ताईं हलियो। उते मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं हलियूं, दोस्तनि का बि चूंड कान पई कई। उते दोस्त मूंखे ॿाहिरि वठी विया, असां तोखे सेक्रेटरीशिप जो उहिदो ॾियूं था। मुंहिंजो बाबा
पक त तव्हां मूं कंहिं ते बि कान्हे का, पर किसो कोता मूंखे उहिदो ॾियण जी ॻाल्हि कई हुई, दोस्त उन तो फिरी विया। ऐं उन खां पोइ असां जेका PTLF जा सीनियर दोस्त हुयासीं उन्हनि खे पंहिंजो केस ॿुधायोसीं, पर दोस्त कंहिं बि किसे ते बीहण जे लाइ तयारु न हुआ। ऐं दोस्तनि उन वर्किंग कमेटीअ में इलेक्शन कमीशन जी चूंड न कई, वञी दोस्तनि बाडीअ में कई। PTLF जी आइन में बाडीअ खे कंहिं बि जाइ ते को बि अख़्तियार कोन्हे को त उहो मर्कज़ी इलेक्शन कमीशन जी चूंड करे। ऐं पोइ असां बि इलेक्शन कमीशन जोड़ीसीं, हुनजी बि इलेक्शन कमीशन। पोइ कोर्ट में असां बि वियासीं। जंहिं ॾींहुं कोर्ट में असांजी हाज़िरी लॻे पई ऐं असांजे ख़िलाफ़ के रिमार्क्स अचनि पिया, त पोइ असांजा दोस्त लिखनि पिया त कोर्ट सगोरीअ शायदि मोहम्मदी जो सिकंदर जो इहा दरख़्वास्त ॿुधी कान। वरी जंहिं ॾींहुं असांजी फेवर में का ॻाल्हि अचे पई त कोर्ट सगोरी न पई थिए, पोइ चवनि पिया त कोर्ट इहो फ़ैसिलो कयो आहे, पर असांजा इदारा मौजूदु आहिनि। वरी इदारा मौजूदु आहिनि त पोइ तव्हां कोर्ट ॾे छो पिया आहियो। वरी जेकॾहिं इंडस्ट्रीअ जी ॻाल्हि पई थिए त को लेटर हिननि जी फेवर में थो निकिरे त पोइ लिखनि था जनाब डायरेक्टर इंडस्ट्रीज़ कराची रीजन या जनाब डायरेक्टर इंडस्ट्री पंहिंजो सिंध, जन हीउ लेटर कढियो आहे, त पोइ इंडस्ट्री जो डायरेक्टर बि जनाब थी थो वञे, कोर्ट बि सगोरी थी वञे। पर जॾहिं उहे लेटर साॻाई हाजी शफ़ी मोहम्मद सठे ऐं सिकंदर जतोई जी फेवर में निकिरनि था त पोइ दोस्तनि खे इदारा यादि था थी वञनि। इदारा बाबा असां कोर्ट में वियासीं, असांजा दोस्त कोर्ट में विया, सखर हाई कोर्ट ॿिन्ही जूं इलेक्शन कमीशन जूं ख़तमु करे छॾियूं ऐं असांखे इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट घुरायो। उन जेका इलेक्शन कमीशनियूं ॿई हुयूं, हिकु साईं हाजी अशरफ गिरोही वारी, ॿी सैयद मुमताज़ शाह वारी, उन ॿिन्ही इलेक्शन कमीशन खे एतिरे क़दुरु जो जेके तालकनि ज़िलनि जूं ॿिन्ही तरफ़ां ठहियूं उन्हनि सभिनी खे घर मोकिले छॾियो। मरकज़ी जेका बाडी उहा मुदे ख़ारिज थी चुकी, उनखे सो कॉल्ड जो लक़ब ॾेई छॾियो। सो कॉल्ड जो मक़सदु इहो त पीरियड पूरो थी वञे, पोइ बि पाण मुरादो माण्हू उहिदेदार सॾाए, जेको पाण मुरादो थी सघे थो, हथ ठुकियो थी सघे थो, अञा ॿियूं खोड़ माण्हू आहिनि, उन्हनि खे सो कॉल्ड जो दोस्तनि खे लक़ब अची वियो। उन खां पोइ वरी इंडस्ट्री डिपार्टमेंट हिकिड़ो ॿियो लेटर कढियो साईं गुलाम रसूल उमर साहब ॾे ऐं मूं ॾे, ऐं असां ॿई इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट जे हुकुम खे लबैक करे ॿई वञी उते वेठासीं ऐं ॿिन्ही दोस्तनि एग्री थी करे असां नाला बि ॾिनासीं, मॉनिटरिंग इलेक्शन कमीशन जे लाइ बि नाला ॾिनासीं। वरी ॿियो लेटर निकितो त तव्हां इलेक्शन कमीशन जे लाइ बि नाला ॾियो, असां उहे बि ॾिनासीं, साईं जन उहे बि नाला ॾिना। वरी इंडस्ट्री डिपार्टमेंट लेटर कढियो त असां हैदराबाद ऑफिस अचूं था, उते तव्हां खां नाला वठी करे इलेक्शन कमीशन जी फॉर्मेशन अॼु जो अॼु कंदासीं। एतिरे में असांजा बुज़ुर्ग कमेटी असां सां राब्तो कयो साईं अतीक सां मासां त तव्हांखे ठाहिजे। अवां जेकॾहिं ठाहियो था त असां राज़ी आहियूं, असां ठहण को इनकार कोन था कयूं। उते असांजो हिकिड़ो ड्राफ्ट ठहियो, हाणे जेके दोस्त चवनि था इदारा बहाल आहिनि, ड्राफ्ट ठहियो त ड्राफ्ट इहो हो त सिकंदर जतोई फर्द PTLF सखर डिवीज़न जो हाणे उहिदेदार न आहे, सो कॉल्ड थी चुको आहे। साईं गुलाम रसूल उमर साहब उहो बि सो कॉल्ड थी चुको आहे, उहो बि फर्द। उन ड्राफ्ट ते त जेको रफ़ीक जरवार ऐं संगत फ़ैसिलो कंदी उन ते असां एग्री थींदासीं। उन ते सही सिकंदर जतोई कई, ईअं कोन लिखियो सिकंदर जतोई डिवीज़नल सदर। साईं गुलाम रसूल उमर साहब सही कई, उहो असां वटि पियो आहे, उन ते बि साईं गुलाम रसूल उमर। माना असां जेका लिखत ॾिनीसीं फ़ैसिले जे लाइ त असां जेको कोर्ट असांजे उहिदा ख़तमु कया, इंडस्ट्री डिपार्टमेंट जेको असांखे सो कॉल्ड जो लक़ब ॾिनो, वरी जेका असां बुज़ुर्ग कमेटीअ जे ॾाढो लिखत ॾिनीसीं त असां ॿिन्ही माण्हुनि इंडस्ट्री जे फ़ैसिले खे क़बूल कंदे सौ चोट कंदे ॿई सही कयूं त असां ॿई उहिदेदार न आहियूं। अञा पोइ बि दोस्त चवनि था त असांजा उहिदा बरक़रार आहिनि। नौजवाननि हिकिड़ो ट्रेंड हलायो त या बुज़ुर्ग कमेटी वारो इलेक्शन कमीशन क़बूल न कजे। उते जेके असांजा दोस्त चवनि था त आइन जा ख़ालिक, बाबा आइन जो ख़ालिक जानम जमाली हो, जंहिं असांखे PTLF जी तंज़ीम जहिड़ो मज़बूत फोरम ॾिनो। तंज़ीम रजिस्टर्ड अॻ में तॾहिं थींदी आहे जॾहिं उन जा क़ाइदा कानून बाइलाज़ अॻ में जोड़बा आहिनि। उहे वक़्तनि बवक़्तनि उन आइन में हालतुनि जे हिसाब सां अमेंडमेंट थींदियूं रहंदियूं आहिनि, पर PTLF जी जेको आइन जो बानी आहे, आइन जो ख़ालिक आहे, उहो बाक़ी असां